मार्काए हक़ जी तारीख़ी फतह मिली है। हाणे मुल्की इदारनि में पायदार सुधारण ज़रिए पाकिस्तान के एक मुस्तहकम आलमी मईशत बणाइण जी जिदोजहद में कामयाबी लाइ पुरज़म आहियूं। इंशाअल्लाह हिन जिदोजहद में कामयाब थींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो FBI जे मामलनि जे जाइज़े बाबति इजलास खे ख़िताब कंदे चयो त मुस्बत मुआशी इशारा हुकूमती पॉलिसियुनि जे सही रुख जो वाज़े सबूत आहिनि। मुल्की इदारनि मां करप्शन जे ख़ात्मे ऐं सुधारण लाइ मेहनत करे रहिया आहियूं। नई माली साल 2025-26 जी वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश कई वेंदी। स्पीकर क़ौमी असम्बली सरदार अयाज़ सादे नई माली साल 2025-26 जी वफ़ाक़ी बजट लाइ क़ौमी असम्बली जे इजलास जे शेड्यूल जी मंज़ूरी ॾेई छॾी। स्पीकर क़ौमी असम्बली चयो आहे त बजट 10 जून ते पेश कई वेंदी, जंहिं बाद 11 जून ऐं 12 जून ते इजलास न थींदो। 13 जून खां बजट ते बहस शुरू कयो वेंदो, जेको 21 जून ताईं जारी रहंदो। 22 जून ते इजलास न थींदो। 24 ऐं 25 जून ते डिमांड्स, ग्रांट्स ऐं कटौतीअ वारनि रिथुनि ते बहस ऐं वोटिंग कराई वेंदी। 27 जून ते सप्लीमेंट्री ग्रांट्स ते बि बहस ऐं मंज़ूरीअ लाइ वोटिंग थींदी। स्पीकर क़ौमी असम्बली वाज़े कयो आहे त बजट इजलास में हाणे का बि फेरफार न थींदी। दुनिया ॾिठो त पाकिस्तान जो मौक़िफ़ सच ऐं हक़ीक़तुनि ते मुश्तमिल हो। नरेंद्र मोदी हाणे सरेंडर मोदी बणिजी चुको आहे। पाक भारत छिकताण दौरान अल्लाह ताला पाकिस्तान खे सुरख़ुरू कयो। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी बहितरीन हिकमत अमली सां कामयाबी मिली। पाकिस्तानी शाहीननि भारत खे ॾींहं जी रोशनीअ में भरपूर जवाब ॾेई शिकस्त ॾिनी ऐं मोदी जंगबंदीअ लाइ दुनिया खे मिन्थूं कयूं। मलीरचेला के लेबर स्क्वायर में एक्सपोर्ट प्रोसेसिंग जोन में केमिकल जी फैक्ट्रीअ खे लॻल बाहि ते ज़ाब्तो न आयो। बाहि वधीक 3 फैक्ट्रियुनि खे बि वकोड़े वई। रेस्क्यू रज़ाकारनि मूजिबि बाहि लॻण सबबि 4 फैक्ट्रियूं सड़ी वयूं। बर पासे जे ॿियनि कारखाननि खे बि ख़तरो आहे। बाहि विसण दौरान फैक्ट्री जो हिसो किरण सबबि रेस्क्यू जा 5 अमलदार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियल असलम, हमज़ा, अयाज़, साजिद ऐं मोहसिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फैक्ट्रियुनि खे लॻल बाहि वारे वाक़िए जो नोटिस वरितो। कमिश्नर कराची खां बाहि ते ज़ाब्तो आणण बाद रिपोर्ट पेश करण जी हिदायत। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो एक्सपोर्ट प्रोसेसिंग जोन में फैक्ट्रियुनि खे लॻल बाहि वारे हंध जो दौरो। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त 15 फायर टेंडर बाहि ते ज़ाब्तो आणण में रुधल आहिनि। 2 फैक्ट्रियुनि खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। ॿियनि फैक्ट्रीअ खे लॻल बाहि विसाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। हुकूमत हलंदड़ साल मुआशी ऐं ज़रई तरक़ीअ जा हदफ़ हासिल करण में नाकाम। इकनॉमिक सर्वे खे हतमी शक्ल ॾिनी वई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ॿियनि वज़ीरनि सां गॾु हलंदड़ माली साल जो इकनॉमिक सर्वे सुभाणे पेश कंदो। ज़रियनि मूजिबि हलंदड़ साल मुआशी तरक़ीअ जो तनासुब 2.68 रही। मुक़ररु कयल हदफ़ 3.6 हो। हलंदड़ साल मुल्की मईशत जो खातो 39 अरब 30 करोड़ डॉलर वधियो। ज़रई शोबे जी तरक़ी 0.56% रही, जेको हदफ़ 2% मुक़ररु कयो वियो हो।